नौशरो अफरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो। नौशरो अफरोज़ में PST ऐं GST जे उस्तादनि खे ऑफर ऑर्डर मिलण बाद ज्वाइनिंग न ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशरो अफरोज़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि आसिफ रिज़, नजीबुल्ला सोलंकी, ख़ादिम हुसैन, मोहम्मद उस्मान, शकील अहमद, गदा हुसैन ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां PST GST उस्ताद 40 मार्कुनि खां वधीक मार्कूं खयल पास आहियूं। असांखे ऑफर ऑर्डर त न ॾिना विया पर ज्वाइनिंग ऐं पोस्टिंग न ॾिनी वई आहे। असां निगरान हुकूमत समेत सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खे अपील था करियूं त ज्वाइनिंग ॾेई असां उस्तादनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। GST